ख़बर मां पंजाब जे घरू वज़ीर अता तारड़ चयो त पीटीआई ॾिसी दांधली जो पुराणो राग अलापण शुरू करे छॾियो आहे। खेनि मिलंदी। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सूबाई वज़ीर अता तारड़ चयो त जे 20 तकनि ते नंढी चूंड पुरअमन तरीक़े सां हले पई। सियासी जी चूंड ज़ाब्तनि ते अमल करणु घुर्जे। अता तारड़ चयो पीटीआई चइनि ॾींहनि खां दांधली जूं दाहूं करे रही आहे। पीटीआई वारा पंहिंजो पुराणो राग ई ॻाए रहिया आहिनि। अता तारड़ चयो त दांधली कंदड़नि खे शिकस्त नसीब थींदी। पंजाब इमरान ख़ान जे बयान खे रद्द करे छॾियो आहे। पंजाब जे घरू वज़ीर अता तारड़ चयो त पीटीआई शिकस्त दांधली जो पुराणो राग अलापण शुरू करे छॾियो आहे। खेनि मिलंदी। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सूबाई वज़ीर अता तारड़ चयो त पंजाब 20 तकनि ते नंढी चूंड पुरअमन तरीक़े सां हली रही आहे। पार्टियुनि खे चूंड ज़ाब्तनि ते अमल करणु घुर्जे। अता तारड़ चयो त पीटीआई इन ॾींहनि खां दांधली जूं दाहूं करे रही आहे। पीटीआई वारा पंहिंजो पुराणो राग ई ॻाए रहिया आहिनि। अता तारड़ चयो त दांधली जूं ॻाल्हियूं कंदड़नि खे नसीब थींदी।